बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया नूर। नाज़रीन, ही मुंहिंजो पहिरियों वीडियो आहे। प्लीज़ सिंधी हुजण जे नाते सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ नई वीडियो तव्हां ताईं मौसूल थी सघे। मां हमेशह इहो चवंदसि त गैब जो इल्मु सिर्फ़ु अलाह वटि आहे। हीउ जेको इल्मु आहे इहो हिकु कैलकुलेशन आहे, हिकु अंदाज़ो लॻायो वेंदो आहे। ऐं जेको साइंटिफिक जो ही इल्मु आहे जेको असां पढ़ी करे अचूं था, इहो आहे त क़दीम ज़माने जो इल्मु, पर असां वरी बि इहो चवंदासीं त हीउ गैब जो सिर्फ़ु इल्मु अलाह वटि आहे। हीउ 12 सितारा जेके सभिनी अवाम खे कवर कंदा आहिनि, त पोइ पाण जेके इन्हनि खे 12 सितारनि खे चइनि हिसनि में विरायूं था। सभ खां पहिरें हिसे जा जेके 3 सितारा आहिनि उहे असां बयानु कयूं था, जंहिंमें आहे एरीज़, हमल, सोर, टॉरस, जेमिनाई, जोज़ा। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते ही सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सभ खां पहिरें नंबर ते ईंदड़ सितारो एरीज़ यानी हमल। 21 मार्च खां 20 अप्रैल ताईं जे विच में ॼमण वारनि माण्हुनि खे एरीज़ यानी हमल सॾियो वेंदो आहे। जंहिंखे पंहिंजे ॼमण जी तारीख़ महीनो यादि न रहंदो त उहे अलिफ़, ऐन ऐं लाम सां ईंदड़ नालनि जे पहिरें अखर सां मुशाबियत रखे सघनि था। हिन खे आतिशी सितारो यानी बाहि वारो सितारो पिणु चयो वेंदो आहे। हमल वारनि माण्हुनि जे लाइ ख़ासि इंफॉर्मेशन इहा आहे त हिकु ख़ासि तब्दीली अची रही आहे 2-3 ॾींहंनि में, छाकाणि त मुश्तरी पंहिंजो घरु तब्दील करे रहियो आहे। हमली अफ़राद जे 3 खाने में अची रहियो आहे, जंहिंजे अचण सां तव्हांजा वेझो जा रिश्तेदार, भाइर भेनरूं यानी खूनी रिश्ता वग़ैरह तव्हां लाइ ख़ुशकिस्मत साबित थींदा। तव्हां उन्हनि सां वधि खां वधि तालुक़ु जोड़ियो ऐं वधायो। तव्हांखे इहो पिणु महसूसु थींदो त तव्हांजी ज़िंदगीअ में ॾाढी सुठी तब्दीली अची वई आहे। तव्हांखे नंढा नंढा ख़ुशगवार सफ़र पिणु हिन हफ़्ते में ईंदा, जंहिंमां तव्हां घणा लुत्फ़ अंदोज़ थींदा ऐं उहे अॻिले साल जे जून महीने ताईं जारी रहंदा। तव्हांखे तमामु घणो गुस्सो पिणु हिन हफ़्ते ईंदो। तव्हांखे सबुर खां कमु वठिणो पवंदो। गुस्से वारो सितारो काफ़ी ॾींहंनि खां अची चुको आहे। गुस्से खे कंट्रोल रखिजो। तव्हां कुझु एहतियात खां कमु वठो। ख़ासि तौर ते घरेलू ज़िंदगीअ में एहतियात ऐं सबुर खां कमु वठो। पोएं हफ़्ते खां गुस्से वारी पोज़ीशन आहे। तव्हां एहतियात न करे रहिया आहियो। हीउ 15 जून ताईं जारी रहंदो, जंहिं करे तव्हांखे सजेशन कई वञे थी तव्हां पंहिंजे गुस्से ते कंट्रोल रखो त जीअं तव्हांजी ज़िंदगी सुठे नमूने गुज़रे। महिरबानी। हाणे पाण हलंदासीं ॿिए नंबर सितारे सोर जी तरफ़। सोर टोरस। ही 21 अप्रैल खां वठी 21 मई ताईं जे विच में ॼमंदड़ माण्हू जंहिंजो नाले जो पहिरियों अखर बे ऐं वाह सां शुरू थिए, उहो बि हिन सां गाइडलाइन वठी सघे थो। सोरी माण्हुनि जे लाइ काफ़ी महीननि खां रोमेंस जो दौरु हली रहियो आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी इंजॉय करे रहिया आहियो। हाणे हिन हफ़्ते में तव्हांखे एहतियात खां कमु वठिणो आहे, न त प्रॉब्लम उथंदा। मुश्तरी अची वियो आहे। हिन हफ़्ते तव्हांखे रोमेंस में पंहिंजे दायरे अंदरि रहणो आहे। असांजो फ़र्ज़ु आहे तव्हांखे गाइड करियूं। तव्हां ज़रूरु इंजॉय करियो, पर पॉलिसी मुताबिक़। हिकु ॿी ख़ुशख़बरी इहा आहे तव्हांजे लाइ त मुश्तरी तव्हांजे खाने में दाख़िल थी रहियो आहे। 1 साल जे लाइ तव्हांखे माली फ़ाइदो रहंदो। 1 साल ताईं ज़बरदस्त माली फ़ाइदा मिलंदा। इख़राजात खां बचिणो पवंदो। बाक़ी तव्हांजी पॉकेट पैसनि सां हमेशह भरियल रहंदा। हाणे असां शुरू कयूं था टियों सितारो
जंहिंजो नालो आहे जोज़ा जेमिनाई। 22 मई खां 21 जून ताईं जे विच में ॼमंदड़ ॿारनि खे जुज़ा यानी जेमिनाई सॾियो वञे थो। ॿिन्ही काफ़ सां ईंदड़ नाले जो अखर शुरू थींदड़ हुजे त उहे पिणु हिन मां मुतफ़िक़ थी सघनि था। ही जून में पैदा थींदा आहिनि। तव्हांजे पंहिंजे खाने में जुपिटर अची वियो आहे। तव्हांजा जेके मामला रुकिजी विया हुआ, मसइलनि में घिरियल हुआ, कमनि खां बुज़दिल थी विया हुआ, मुश्किलातुनि में वकोड़जी विया हुआ, तरह तरह जा ख़्याल पइजी रहिया हुआ, तव्हां नाउमीद थी चुका हुआ, हाणे मुश्तरी जे अचण सां तव्हां हैरान थी वेंदा। ईअं लॻंदो जीअं अंधेरे में रोशनी अची वई हुजे। हाणे इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगीअ में ॾाढी सुठी तब्दीली अची रही आहे। तव्हांजी ज़िंदगी में हिकु वॾा मसइला जेके थी रहिया हुआ, उहे सभु मसइला हल थींदे नज़र ईंदा। वॾियूं आसानियूं पैदा थींदियूं, मुश्किलातूं हटी वेंदियूं ऐं तव्हांजी ज़िंदगी में सुकून ऐं आसानी अची वेंदी। पर हिन हफ़्ते तव्हां ते हिकु वॾी ज़िमेदारी थोपी पिणु वेंदी। ज़िमेदारी खे क़बूलु कंदा त पोइ महिनत बि करणी पवंदी। ईअं करण सां तव्हां पंहिंजी पोज़ीशन मज़बूत ठाहे रहंदा। महिरबानी।